मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो अल्लाह कंदो आहे त रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, महबूबन जी मोहब्बत में जियारे ऐं इन ही मोहब्बत में शल मौत अता फरमाए। अल्लाह कंदो आहे रब शाल जाकाल बुधूं उन जे मथां अमल जी तौफीक अता फरमाए। आमीन। जनी ये नूरानी महफिल सजाई आ, अल्लाह कंदो आहे रब उन्हनि जे दीन ऐं दुनिया में वाधारो फरमाए। अल्लाह कंदो आहे अल्लाह उन्हनि जे हिन ख़र्च करण खे पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। असीं जेकी परे परे खां पंधड़ा करे अल्लाह जो क़ुरान मदीने वारे साईं जो शान ॿुधण जे लाइ जमा थियासीं, अल्लाह कंदो आहे अल्लाह ताला असां सभिनी जे दिल जे मुरादुनि खे पूरो फरमाए। रब जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मझां हिकड़ी मुबारक आयत जो कुछ हिस्सो इन फकीर तिलावत कयो। उनमें अल्लाह ताला हिकड़े खास टोले ऐं हिकड़े खास गरोह जो कुरान में जिक्र फरमायो आहे। असां वटि मुआशरे में तंजीमूं जुड़ियल आहिनि, हिकड़ी सियासी समाजी मजहबी टोला आहिनि, बाबा हे पीपल आहिनि, हे नून लीग आहिनि, हे साईं मुंहिंजा PTI जा आहिनि, ये सियासी तंजीमूं आहिनि। सम्झो था, इन्हनि सभिनी जो मक़सदु हिकिड़ो आहे, कुर्सी ते वेहण। सियासत में सभिनी जो मक़सदु इहो आहे। हिकिड़ियूं समाजी तंजीमूं, उन जो मक़सदु सिर्फ़ इहो आहे त माण्हुनि जी मदद कई वञे। ॿियूं वरी मज़हबी तंजीमूं आहिनि, मिसाल तौर के दिलबर साईं जा मुरीद आहिनि, के सजण साईं जा मुरीद आहिनि, के साईं पीर साईं रोज़े थियणी रहबर जा मुरीद आहिनि, के कहिड़े मसलक सां आहिनि, के भरचुंडी शरीफ़ सां मुंसलिक आहिनि। इन्हनि सभिनी जो मक़सदु इहो आहे त अल्लाह राज़ी थिए। इन्हनि सभिनी जो मक़सदु हिकिड़ो आहे, जुदा जुदा मक़सदु न आहे, मक़सदु हिकिड़ो आहे। हाणे इहे जेके टोला या जमातूं आहिनि, इहे दुनिया जूं जमातूं आहिनि। हिकिड़ो टोलो या हिकिड़ी जमात अहिड़ी आहे जंहिंजो अल्लाह पाण शान बयान फरमायो आहे। सुभान अल्लाह। अजीब ॻाल्हि आहे त सियासतदाननि जी जमात जी तारीफ़ उन जा सियासी माण्हू वर्कर कंदा, सम्झो था। पीरनि जा मुरीद पंहिंजे पीर जी तारीफ़ कंदा, सम्झो था। वॾेरनि जा साईं मुंहिंजा छाड़ता पंहिंजे वॾेरे पंहिंजे सरदार जी तारीफ़ कंदा, साईं मुंहिंजा दुनिया वारा दुनिया वारे जी तारीफ़ कंदा, जंहिंमें मतिलबु हूंदो, मक़सदु हूंदो। पर वाह वाह जो इहो गरोह आहे जंहिंजी तारीफ़ ख़ुदि अल्लाह पाण फरमाए रहियो आहे। उनजो शान रब पाण थो बयान करे, अल्लाह थो बयान करे। हाणे ॿुधायो त जंहिंजी तारीफ़ रब्बे काइनात पाण फरमाए त उन टोले जो को शान इज्जत मक़ाम हूंदो कि न कोन हूंदो? बराबर वॾी शान वारो हूंदो, जंहिंजे लाइ अल्लाह ज़िक्र करे, जंहिंजो तज़किरो रब करे, जंहिंजो शान अल्लाह ॿुधाए, जंहिंजो मान अल्लाह ॿुधाए। उनजो शान दुनिया वारा घटाए नथा सघनि, उनजी इज्जत माण्हू फुरे नथा सघनि, घटाए नथा सघनि। उन्हनि जो मर्तबो मान मक़ाम अल्लाह थो फरमाए, मां अल्लाह पाण वधाईंदो आहियां। समझो था कि न कोन समझो? केर आहिनि उहे माण्हू? अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, सूरत बकरा आयत नंबर 257। अल्लाह तो फरमाए अल्लाहु वलियुल लज़ीना आमनू, बेशक अल्लाह ताला ईमान वारन के पंहिंजो दोस्त बनाईंदो आहे। जेके मोमिन बणजी वञनि, ईमान वारो गरोह आहे, जेको मोमिननि जो टोलो आहे, ईमान वारन जो टोलो आहे, ईमान वारन जी जमात आहे, ईमान वारन जो अहज़ाब आहे, ईमान वारन जो गरोह आहे।
अल्लाह तो फरमाए इन्हनि मोमिनन खे मां अल्लाह पंहिंजी विलायत अता फरमाईंदो आहियां। तू मां भी दोस्ती रखंदा आहियूं। हिकिड़ी दोस्ती तुंहिंजी मुंहिंजी आहे ईदन फकीर। असां ईदन फकीर में वेही दोस्ती रखंदा आहियूं। यारी दोस्ती बाशी असांजी बि आहे। मुले जो यार मुलो, फकीर जो यार फकीर, वापारी जो यार वापारी, साईं मुंहिंजा सरदार जो यार सरदार। दोस्ती जी माण्हू पंहिंजी हद ठाही आहे। पाण जेतिरो पाण जहिड़ो हम मनसब मिलंदो या उन खां वधीक मिलंदो दौलत वारे खे हर को पसंदि कंदो। पोइ फकीर ईंदो उनखे माण्हू नफ़रत जी निगाह सां ॾिसंदा आहिनि। कपिड़ा अगरि जे मेरा पातल हुजनि भली फ़कीरी हाल हुजे, हबीबन करीमन फरमायो हिकड़ा अहिड़ा करो आहिनि, अहिड़ा माण्हू आहिनि जे क़ौम वारनि वटि वञनि त क़ौम वारा उनखे इज़त जी निगाह सां न ॾिसंदा। जेके जी सिफारिश कनि तो उनजी सिफारिश कबूल न कई वेंदी। जेकरे वो का गाल चवे तो उनजी गाल कबूल न कई वेंदी। दुनिया वाला उनके इज्जत की नजर सां न ॾिसंदा आहिनि, पर वो सातो गरीब फकीर मिस्कीन हूंदो आहे। पर वो जीअं अल्लाह खे अर्ज़ कंदो वेंदो आहे अल्लाह उनजी हर गाल मञंदो वेंदो आहे, उहे करे ॾेखारींदो आहे। छो त दुनिया वारनि जो वास्तो दुनिया सां हूंदो आहे। दौलतमंद माण्हुनि जो वास्तो दौलतमंद इंसाननि सां हूंदो आहे। असांजी पहुच दुनिया वारनि ताईं सरदारनि ताईं, पर ईमान वारनि जी पहुच इन्हनि फ़कीरनि जी पहुच अल्लाह ताईं हूंदी आहे। सम्झो था कि न कोन्ह था सम्झो? मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करीम उन्हनि जा मुर्शिद हज़रत महबूब इलाही नवरल्लाह मरकज़हू दिल में साईं का वालिद हुया मुर्शिद हुया। असां सभिनी जा ॾाढा मुर्शिद हज़रत साईं महबूब इलाही साईं वटि हिकिड़ो माण्हू आयो। अॼु अर्ज़ की क़िबला मुंहिंजो चोर मेह काहे विया आहिनि, लोड़ो लताड़े मुंहिंजी मेह खणी विया आहिनि। हाणे असांजे ॻोठ जो वॾेरो आहे उहो चोरनि खे सुञाणे थो। जे वडेरो उन्हनि खे चवंदो चोर फिलाणो आहे, उन्हनि क़ुरान मेड़ खणी विया आहिनि, ख़बर बि आहे उन वटि मेह बीठी बि आहे, शाहिद बि आहिनि, पर मञे नथो। क़िबला ज़ालिम माण्हू आहे। वडेरो चवंदुसि न तव्हां बुज़ुर्ग आहियो अलाह वारा आहियो, तव्हां वडेरे खे चओ त उहो असांखे मेह वापसि मोटाए ॾे। साईं जन फरमाया असां वडेरनि खे कोन था सुञाणूं, सरदारनि सां वडेरनि सां असांजो वास्तो न आहे। इन वडेरे जे रब खे मां सुञाणा, उहो रब मूंखे सुञाणंदो आहे। सुभान अल्लाह। उन फकीर हथ वधाए अर्ज़ कयो क़िबला बस 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 रब खे चओ वडेरे खे न चओ, इहो ई मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। साईं जन दुआ घुरी 3 ॾींहंनि खां पोइ फकीर साईं जन वटि खिलंदो खिलंदो आहे। क़िबला तव्हां खां दुआ घुराए वियुसि। हिकिड़ी राति गुज़री, ॿी राति, टीं राति, राति जो आधी जे वक़्त में उहो चोर मेह सूदो मुंहिंजे दरवाज़े ते अचे पियो। अदाए में फकीर पंहिंजी खण चई त न इहे कीअं राति जे बेगाह वक़्त में ऐं तूं साईं मुंहिंजा मेह कीअं आंदी अथई? मां क़ुरान मेड़ खणी आयो साईं, मिंथूं कयूं माए ऐं साईं मुंहिंजा पटा पलांद लाथा माए, तॾहिं बि तूं मुंहिंजी ॻाल्हि न मञी। चई त टीं राति आहे सुम्हां थो, हिकिड़ो फ़कीर थो अचे डंडो खणी ॾाढी मुंहिंजी पुठीअ सुॼाए छॾी अथई जे फ़कीर जी मेह वापसि मोटाए ॾे वञी। ख़ुदा जे वास्ते मेह वटि मुंहिंजी 3 रातियुनि खां वठी निंड ई कोन आई आहे। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत पीर साईं रोज़े धनी रहबर रहमतुल्लाह अलैह, सुल्तानुल औलिया सुल्तानुल आरिफीन हज़रत पीर साईं रोज़े धनी रहबर मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह दा फरमाइनि जेको माण्हू अल्लाह खे सॾे इन नियत सां त माण्हू मुंहिंजी ॻाल्हि न मञंदा, बल्कि मुंहिंजी मदद करण वारो अल्लाह हुआ, मुंहिंजी इमदाद करण वारो रब हुआ। पीर साईं तो फरमाए जेकॾहिं माण्हू तवक्कुल रखे रब खे सॾींदो, भली सॼी दुनिया हुनजी दुश्मन छो न हुजे, अल्लाह हुनखे मुश्किलातुनि मां, अंजायुनि मां, तकलीफ़ुनि मां ईअं छिके ॿाहिरि कढंदो जीअं मखण मंझां वार खे छिके ॿाहिरि कढबो आहे।
सुभान अल्लाह समझो था कि न कोन था इन्हने गुजरी के जब वाक्या कॉल होता है ये बुधाया इन्हन जो वास्तु अल्लाह सा है दोस्ती अल्लाह सा असांजी दोस्ती मुअर्ज पे कयो दुनिया सा पर हिकड़ी दोस्ती अल्लाह बानन सा रखंदो वा रब भी दोस्ती रखंदो वा मिठा अल्लाह भी दोस्ती रखंदो त वई न त अल्लाह बेनियाज़ के दिसंदो ही ना न अल्लाह बानन ते कर्म भी कंदो वा पर जेको रब के राजी करे अल्लाह उनन सा दोस्ती भी रखंदो आहे सुभान अल्लाह अल्लाह जा दोस्त केड़ा है न ईमान वाला अल्लाह फरमा अल्लाह वलीयुल लज़ीना आमनू सुभान अल्लाह देखे ईमान वाला है उनन के अल्लाह पंजो दोस्त बनाईंदो भला ईमान वारो केरा मोमिन केरा अचो तो वो अल्लाह जे कुरान का पूछा क्यों तो मोमिन के चवंदा है सुभान अल्लाह इले हर को चवे तो मां वलीउल्लाह आया सही मुझे पढ़े नमाज कोन असांजा सिंधी समाज को वडी तस्बीह गिची में विझी अचे मलंग मवालो लगो पियो जे सजो 3 महीना थिया होजन बहतो न होजे चना हे सही पोतल बानो आई कि नहीं हर के वली कयो वेठायो जा समझो था हर के अल्लाह वारो ठायो वेठायो जा अल्लाह वारो पुट वो नाही जेको सही मुजा मानन के मुफ्त में रुगी जन्नत या सर्टिफिकेट दे ऐ सही मुजा चवे त बस मु टचो तवा जरा जन्नत वाजिब थी वई न अल्लाह वारो वो वा जेंदी हर हर अदा अल्लाह के राजी करण वारी होंदी आहे वरी जो सुभान अल्लाह अल्लाह वारो वो वा जेंदी हिक नजर पवे त मुर्द दिलियों आबाद थी वजन एक नजर पवे त उनके साहिब विलायत बनाए छन सुभान अल्लाह अना दोला सुभान सुभान अल्लाह हजरत साईं पीर साईं रोजे धनी रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पीर साईं लाड़ में आया लाड़ में असा जी लाड़ में साईं जी ये देख मीर जिले में साईं जो आस्थान शरीफ पीर जे गोठ में लाड़ नींदा हुआ घणो तबलीग जे ला आई साईं जन सावरी जमात गड्डी इंदी हुई फकीर फुकरा गड अल्लाह अल्लाह जी तवार ला इलाहा इल्लल्लाह जी तवार होंदी हुई सो पीर साईं आया साईं जो खलीफो जो खलीफा महमूद साईं लाड़ जा हुआ ऐ जब कड़े कंवर भी उन जी मजार है यो कड़े वालो खलीफो महमूद यो अग में धाड़ेल हुयो वडो धाड़ेल हुयो खोरू हुंदो पीर साईं जो आया तेने पीर साईं को हिता गुजरंदो जा पीर साईं के हिता गुजरण कोनी जीदे बाबा फकीर मानो है अल्लाह अल्लाह करन इंदा मिटन माइटन जे फकीरन जे पीर साईं जा फकीर जे केया साईं बाबा अल्लाह वारो दीन जी गाल करो तो हर भर छो जे साईं मुजा कावड़ियो है अल्लाह वारन दे एकड़ा मुफ्त में अल्लाह वारन दे कावड़िया बैठा हुंदा न लहणो न करणो न मरणो न परणो न कने डिठन न मिलिया हर भर कावड़िया बैठा हुंदा इते घोटकी में घणा होया त दिल पर साईं चोथो अचे ये पीर साईं ते कावड़िया बैठा होया ते मानू अजकल दिल पर साईं ते कावड़िया बैठा याद रखो जे पीर साईं वारो फैज आ तो वो भी मोहम्मदी फैज आ जे दिल पर साईं जो फैज आ तो वो साचो मोहम्मदी सुभान अल्लाह जेके अल्लाह वारन जे कावड़िया वतना है अल्लाह उनन के ख्वार कंदो आ रुसवाई जलील कंदो आ इज्जत उनन जी आ जेके अल्लाह वारन जी इज्जत सुञाणदा आहिन सुभान अल्लाह समझदा कि न कोदा समझो फकीर साईं खलीफा महमूद साईं बाबा पीर साईं के मां चढ़ो कोनी दस साईं जन फरमायो त साईं जन के अर्ज के किबला वो वडो जाबिर मानू आ आई नुकसान पहुंचाइंदो साईं जन के तकलीफ पहुंचाइंदो साईं जन ने न वने साईं जन फरमायो अज वणणो ही न चाहे पिया पीर साईं फरमायो अज बे पासे वणो ही न था लाड़ में इंदा जी सुभान अल्लाह अल्लाह वारे जी नजर खबर हुई वली के अल्लाह अगवाटी इतला दिनो हुयो तो महमूद जेको हियर गलत कम में आहे सो बराबर अग्या हली महमूद थियण वारो आहे सुभान अल्लाह वली ने
खोटन खरन जी खबर होंदी आ केड़ो सच्चो आ केड़ो कूड़ो आ के अल्लाह दी विलायत जा ताज पहराया वेंदा महमूद साईं को मामूली गाल कोन होयो पीर साईं जे वडन खलीफन में उन जो नालो शुमार तो थे सुभान अल्लाह साईं मुजा हे बि साईं संवर जी ठही खलीफो महमूद साईं जे रस्ते ते बीठो हजार हथ में हुजे पीर साईं अचे अव्वल मां साईं के नुकसान पहुंचाइंदो पंजा ठाड़ था बिहारी साईं जन सुभान अल्लाह पांजी सवारी मुबारक ते सवार होया पोया खलीफा ला इलाहा इल्लल्लाह तवार हले पई जियो जो साईं जन जी नजर खलीफे महमूद जे मुंह ते पईया महमूद पीर साईं के ॾिठो ऐं जो वठी जज्बो थियस ऐं जो वठी वजद थियस कादे विया हथियार कादे वई काह कादे वई होड कादे वई हस्ती बस ये फटके पियो अल्लाह अल्लाह जी तवार पई हुजेस बेहोश थी हेठ किरी पियो जने होश आयस पीर साईं जे कदमन ते किरियो जी किबला माता के हुयुसी कौन है मुसलमान तो दो अच्छे पीर पिसो सुभान अल्लाह एक नजर थी वई उन चोर के एड़ो नवाजन जो मलफूजा शरीफ खोले दिसो तो मलफूजात में घणा कोल नकुल थियल है खलीफे महमूद साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह नजर या अल्लाह वारन जी नजर अल्लाह वारो पुट इन के चवंदा है वली इन के चेबो जेको हिक नजर सा मुर्दा दिलन के जिंदा करे दिखारे हिक नजर सा बदकारन के बाकिरदार बनाए दिखारे चोरन के वली बनाए दिखारे बेहया इंसानन के बाकिरदार बनाए दिखारे अल्लाह वारो इन के चवंदा है सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लामा इकबाल तो फरमाए निगाहे वली में ये तासीर देखी निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह रसूल अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जे कुरान जो फरमायो तो अल्लाह वलीउल्लज़ीन आमनो अल्लाह ताला ईमान वारन के पंजो दोस्त बनाईंदो आहे ओवे मोमिन के रहन ईमान वारा के रहन जंजला अल्लाह फरमायो तो उनके मां अल्लाह पंजी विलायत दींदो आया कुरान तो फरमाए इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व अकामुस सलात व आतुज ज़कात ईमान वारा उहे न मोमिन उहे हिन जेके अमल सालिह कंदा हिन चंगा अमल कंदा हिन नेक सालिह अमल कन ऐं जेके नमाज कायम कंदा हिन ऐं जेके ज़कात ॾींदा हिन ईमान वारा उहे हिन जिन में टे आदतूं हुजनि हिकिड़ो सालिह अमल कन ॿियो नमाज कायम कन टियों ज़कात ॾियण वारा यानी खैर खैरातूं करण वारा हुजनि ये अल्लाह जा मोमिन बाना हिन रब तो फरमाए लहुम अजरुहुम इंद रब्बिहिम अल्लाह वटि इन्हनि जे लाइ वॾो अजर ऐं इनाम रखियलु आहे सुभान अल्लाह इहो ईमान वारो इहो आहे जेको नमाज़ पढ़े जेको सालिह अमल करे जेको ज़कात ॾे
सुभान अल्लाह हिकिड़ो माण्हू सॼी ज़िंदगी बदकारी वेठो करे, नशे जा ढोगाड़ा वेठो हणे, मलंग लगो वेठो हुजे, निमाज पुॼेसि कोन, ज़कात ॾियण पुॼेसि कोन, ग़रीबनि जी ख़ैर ख़्वाही पुॼे कोन, चङो अमल पुॼे कोन, ऐं तूं चवीं त इहो बि अल्लाह वारो आहे, इहो बि वॾो वली आहे। न मिठा, अल्लाह वारो इहो नाहे जंहिंजी दिलि निमाज़ सां नाहे सो वली नाहे, जंहिंजी दिलि चङनि अमलनि सां नाहे सो अल्लाह वारो नाहे। वली चइबो ई उन्हे खे आहे जेको अल्लाह जे फरमाननि ते अमल करे ॾेखारींदो आहे। सुभान अल्लाह सम्झंदा कि न सम्झंदा सभु? मां हिकिड़ी जॻह ते वियुसि, मगरिब निमाज़ जो टाइम आयो, पीर साहब हुजे, मुरीद पोयां वाह वाह कंदा अचे पहुता, वेठो आहियो, मगरिब निमाज़ जो टाइम थियो, मुंहिंजो त निमाज़ पढ़ो, चई हा साईं निमाज़ पढ़ी अचो। मगरिब जो टाइम थोरो हूंदो आहे, निमाज़ पढ़ीसीं, सुन्नतूं पढ़ियूंसीं, तव्हांजो इशा जो वक़्तु अची वियो, हुन पीर साहब निमाज़ न पढ़ी, वेठो हुयो। ऐं साईं मुंहिंजा माण्हू वाह वाह पिया करे, साईं वाह जो मुर्शिद आहे असांजो, वाह वाह साईं वाह वाह, तारीफ़ बि थिए, करामतूं बि बयान थियनि। मुझो बुढ़ी मरण घुर्जे अड़े मुरीद खे जहिड़ो अहिड़े माण्हू खे अल्लाह वारो चवे, जंहिं वटि निमाज़ नाहे, जंहिं वटि रोज़ो नाहे, जंहिं वटि ज़कात नाहे, जंहिं वटि सोमो सलात नाहे, अड़े अल्लाह वारो चइबो उन्हे खे आहे जंहिंजी दीन सां दिलि हूंदी आहे। तो तोखे ॿुधायां वली केरा, पीरनि जो पीर गौसल आज़म दस्तगीर, महबूब सुबहानी, गौस समदानी, शाहबाज इला मकानी, कंदील नूरानी, मुर्शिदन जो मुर्शिद, रहबरन जो रहनुमा, कायदन जो कायद, हरनी जो आका, सुन्नन जे अखियुनि जो ठार, हज़रत गौसल आज़म अब्दुल कादिर जीलानी, हसनी हुसैनी, सब चो रदी अल्लाह अन्हु वरदा। गौसल आज़म दस्तगीर सुने जे ज़माने में हिकिड़ो माण्हू पैदा थियो, जंहिं चयो मां अल्लाह वारो आहियां, मां वली आहियां। पीराने पीर फरमायो वञ ॾिसोसि निमाज़ पढ़े थो या न। माण्हुनि चयो क़िबला निमाज़ पढ़े थो। साईं करीम हज़रत पीराने पीर फरमायो वञो ॾिसोसि त ग़रीबनि